वेलकम बैक नाज़रीन। ईद जो ॾियारो आहे, ईद जी ख़ुशियुनि में ग़रीबनि खे, पाड़े वारनि खे ऐं कोरोना मुतासिरनि खे ज़रूरु यादि कंदा। गोश्त फ्रिजुनि में न रखो, पर पाड़े वारनि में विरायो, मुतासिरनि में बि विरायो ऐं सभु गॾिजी ईद जूं ख़ुशियूं मल्हायो। कोरोना जो दौरु तमामु ॾुखियो दौरु आहे। जीअं मुर्फ़त साहिबु जिन चयो त विछोटी जेका समाजी विछोटी आहे उनखे बरक़रार रखो, न त तव्हांजे करे ॿियनि खे बि नुक़सानु थींदो, ख़ुदि तव्हांखे बि अॻिते हली नुक़सानु थींदो। ॻाल्हि ॿोल खे अॻिते जारी कंदासीं। जी मुर्फ़त साहिबु, त पाण ॻाल्हि पे ॿोल कई त इश्क जे हवाले सां त हाणे अॻे दौर में जेकी शयूं इश्क जा टूल्स हुया चेंज हुया, हाणे चेंज हुया। कुझु माण्हुनि जी राय आहे जेको हक़ीक़ी इश्क आहे, सिंसियरिटी वारो इश्क आहे, उहो हाणे ख़तमु थी वियो आहे। हाणे जेको फर्स्ट अट्रैक्शन आहे, खते थो ख़तमु थो थिए। मां नथो सम्झा, अॼु बि हले पियो। ॾिसो, पर्सन टू पर्सन हिकिड़ो माण्हू जेको सचो हूंदो उहो पंहिंजे माण्हू सां सचो हूंदो, इहो लाज़मी न आहे की जेको इश्क तव्हां करियो उहो तव्हांखे मिले बि। लेकिन तव्हांजी सिंसियरिटी जेका कमिटमेंट आहे, इश्क जेको उहो सबमिशन आहे। इश्क आहे छा कि तव्हां पाण खे मुकमिल कंहिंजे हवाले करे छॾियो ऐं एक्सपेक्टेशन कोन्हे। अॼु जी दुनिया में थोरी लालच वधी वई आहे, मटेरियलिज़म वधी वियो आहे। अगरि तव्हां मूंखे छा ॾींदव ऐं तव्हांखे छा ॾींदो, इहे सवाल थियनि त उहो इश्क कोन्हे। मुंहिंजे लिहाज़ सां वेरी सिंपल डेफिनेशन इश्क जी आहे कि तव्हां अगरि कंहिंसां इश्क था करियो त पोइ त सभु वेछा जेके आहिनि या सभु जेके एक्सपेक्टेशन ख़तमु करे तव्हां जेके खपे सो करियो उन लाइ। सो सबमिशन टू द पर्सन आहे। जंहिंसां माण्हू खे इश्क हूंदो आहे त उन सां को सवाल कोन थींदो आहे, उन सां का तवको न हूंदी आहे, उन खां का डिमांड कान हूंदी आहे। अॼु इहो इश्क अॼु बि मौजूदु दुनिया हले पई ऐं असांजा नौजवान वधीक कमिटमेंट आहिनि, मुंहिंजे ख़्याल में वधीक सचा आहिनि, वधीक ऑनेस्ट आहिनि। असांजे दौर में हूंदासीं उते थोरी जेको लिपेटे सची ॻाल्हि बि हूंदी त साफ़ कोन ॻाल्हाए, माइट ॻाल्हाए। असां लकी हुआसीं की असांखे इहो मौक़ो मिलियो। लेकिन माइटनि जूं पाबंदी हूंदियूं, ॾिसण जूं पाबंदियूं हूंदियूं, गैदरिंग जेका तव्हांखे ख़बर, मेल अलॻि हूंदा, फीमेल अलॻि हूंदा। अॼु ख़ुशकिस्मतनि ॿार पंहिंजे असांजे अॻिते वेठा हूंदा आहिनि, पाण में वञी मीटिंग कंदा आहिनि। त मां सम्झां थो असां अॻिते वधूं पिया ऐं इहा फितरी शइ अथव। हज़रत आदम हवा खां तव्हां शुरू करियो न, त इन ते का अहिड़ी ॻाल्हि कान्हे जिते का एब सम्झो वञे। लेकिन लिमिटेशन छा आहे, असांजो पंहिंजो मज़हब आहे, असांजो कल्चर आहे, असांजो रीतूं आहिनि। हिन में वॾी में वॾी इश्क जेको उहो एतिराम आहे। मुंहिंजे लिहाज़ सां जंहिंसां तव्हां सां इश्क आहे उन जी रेस्पेक्ट करणी आहे, उनजो एतिराम करिणो आहे। ऐं एतिराम में त पोइ उहे सभु शयूं शामिलु थी थियूं वञनि। त हुनखे तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ते न खणी वञो जो सुभाणे हुन लाइ जोखो थिए। जेको बि हाणे असां जेको वॾी में वॾी ॻाल्हि आहे उहा जेंडर जी आहे। यकीननि जेको मेल आहे उहो जेको फीमेल ॾे ॾिसंदो आहे, फीमेल मेल ॾे ॾिसंदी आहे। लेकिन असां जे दुनिया में रहंदा आहियूं उते अॼु बि पाबंदियूं आहिनि, त उन पाबंदियुनि में इश्क थोरो ॾुखियो थी पवंदो। त मां सम्झां थो वक़्त सां गॾु गॾु रूप बदिलजंदा आहिनि। अॻे कंहिं शख़्स सां इश्क हूंदो आहे, पोइ तव्हांजो पंहिंजी कंहिं तालीम सां इश्क थी वेंदो आहे, पोइ ज़मीन सां थींदो आहे, धरती सां थींदो आहे, पोइ इश्क जा उहे स्टेजिस आहिनि। तव्हां शाह लतीफ़ जेको हिकिड़ो तमामु सुठी एग्ज़ाम्पल आहे कि हिकिड़ो जेको पंहिंजो इहो सम्झो कि इंडिविजुअल इश्क जेको उहो अलाह जे इश्क ताईं खणी थो वञे। त इश्क अगरि सचो हुजे त नाकाम, ऐं आउं चवंदो नाकाम कोन थींदो आहे, उहो कामयाबी जी शक्ल आहे। साईं एग्ज़ैक्टली मां साईं जी ॻाल्हि खे थोरो रूहानी पर्सपेक्टिव में खणी ईंदुमि साईं। त बेसिकली इश्क हमेशह वन साइडेड थींदो आहे। अलाह साईं खे इश्क थियो, अलाह आदम पैदा कयो। आदम अलाह साईं सां छा वफ़ा कई आहे उहो बि तव्हां ॾिसो था पिया। अलाह जो केतिरो ताबेदार अथव, पर मालिक जो इश्क हुन सां रहे थो पियो ऐं मालिक हुनखे ख़ल कयो आहे। जेका तव्हां सिंध धरती सां इश्क था कयो, पोइ उन में रहंदड़ जेके माण्हू आहिनि तव्हां सां जेकॾहिं ज़्यातियूं बि कनि था, तव्हां हुन धरती माउ जे करे तव्हां हुनखे बर्दाश्त था कयो। जेका इश्क हमेशह थींदो हिकु साइड खां, पर पोइ अॻिते हली हुन में अहिड़ी ग्रेविटेशनल पुल आहे जंहिंसां तव्हां इश्क कंदा हो उहो ज़रूरु तव्हां ॾे इश्क ईंदो आहे। बिल्कुलु कलाम बि आशिक़ाना ॿुधायोसीं, ऐं हे इश्क जेका आहे न, मां जंहिं इश्क जी ॻाल्हि कई उन ते कंदुसि, तव्हां जंहिंजे नज़र वञो सिखरम ज़वजूद विञावण दे, सिखरम ज़वजूद विञावण दे, सिखरम ज़वजूद विञावण दे। नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दे, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दे, सिखरम ज़वजूद विञावण दे, सिखरम ज़वजूद विञावण दे। ऐन इश्क तो सादा था इमाम सादा,
दूजा दीन मजहब न जानदा हूं मैं, मन तरफ तो सारे सुजूद कीता, किबला हो न कुछ पछाणदा हूं मैं। इल्म कायद भुल गयो सेठ सिखादिम दर खुबांदा मैं। बेदिल बिरह जही काई चीज नहीं, बेदिल बिरह जही काई चीज नहीं, चांदा कसम भले त कुरान दा मैं। अखरां दे विच जोई अड़िया, इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। अखरां दे विच जोई अड़िया, इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। इस बाती दा इल्म जो पढ़िया, इस बाती दा इल्म जो पढ़िया। मौजो नासिर सावण दी, सिखरम ज़वजूद विनावण दी। नहीं आजत पढ़ण पढ़ावण दी, सिखरम ज़वजूद विनावण दी, सिखरम ज़वजूद विनावण। दलील न लभसी दिल बर, अकल न थी सी ओ रबर। नाल दलील न लभसी दिल बर, अकल न थोई सई ओ रबर। समझे माम को सूफी सरवर, समझे माम को सूफी सरवर। चाही तबल वजावण दे, सिखरम ज़वजूद विनावण दे, सिखरम ज़वजूद विनावण दे। नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी, सिखरम ज़वजूद विनावण दी, सिखरम ज़वजूद विनावण। पासे ज़बरदस्त साईं के शुरू में हिकिड़ो ॿुधायो ॻाए ॿियो पर हाणे प्रोफेशनल नायो इश्क आहे जेको ॻाल्हाए त ॻाल्हाए सही। अच्छा उमिरि बाप चांडियो ॾांहुं ईंदासीं। उमिरि बाप कीअं पिया सम्झो त जेके ईदूं मल्हाइजनि थियूं, असांजे माण्हुनि में घणे क़दुरु जी उहा ॻाल्हि बि कई त गोश्त रखी था छॾनि फ्रिजनि में, मागी कोन था कनि, चैरिटी वारो कमु घटिजे पियो। त ॾिसो हीअ जीअं कुर्बानी जी ईद आहे त काफ़ी वाक़ई तव्हां जीअं चयो त काफ़ी माण्हू जेके आहिनि चैरिटी वारी शइ हाणे न रही आहे ऐं गोश्त वग़ैरह स्टोर करे रखनि था, त माण्हू उन्हनि जे लाइ अफ़सोस ई करे सघिजे थो। त ॾिसो काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके वेलो खाइनि था, वेले जी उन्हनि खे वसियत न आहे, या जेके अॼुकल्ह इवन कोरोना में जेके काफ़ी फैमिलीज़ आहिनि उहे एतिरो त उन्हनि खे मतिलबु असरु थियो आहे शइ जो, लॉकडाउन वग़ैरह कोरोना जे करे, त हू घर वेही रहिया आहिनि ऐं काफ़ी सफ़ेद पोश ग़रीब आहिनि, त उहे कंहिं जे साम्हूं घुरी बि नथा सघनि। त मुंहिंजो त इहो ई हूंदो सभिनि खे, आउं चवंदमि त असां वरी बि पंहिंजी अलाह साईं हर कंहिंखे ॾियण वारे रोज़ी अलाह ते हूंदी आहे, पर असां वरी 6-12 महीने खाऊं त था न, पर उहे माण्हू तव्हां उन्हनि जो सोचो जिन खे वसियत न आहे वठण जी, त तव्हां पाण न खाई करे उन्हनि ग़रीबनि जे बचनि खे खारायो, त उहा दुआ तव्हांजे लाइ वॾी आहे। जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी दुआ मिले थी न त उहा तव्हांजे लाइ बहितर आहे। ऐं बसि इहो ई मां चवंदमि सभिनि खे इहो मैसेज ॾींदमि त ख़ुदा तव्हांखे ग़रीबनि जी पारत हुजे। हिननि ईदनि जे ॾींहंनि ते पंहिंजनि ख़ुशियुनि में ॿियनि खे न विसारे वियो, उन्हनि खे न विसारे वियो जिन खे वसियत न आहे। हीअ ईद कुर्बानी आहे उन्हनि जे लाइ, तव्हां कुर्बानी कयो छो था, सिर्फ़ु पंहिंजे खाइण लाइ न। त तव्हां इहो स्टोर करे रखण वारो अमल तमामु गंदो आहे। सुभाणे असांखे अलाह खे हिसाबु ॾियणो आहे हिननि शयुनि जो, छो त असां खायूं था ऐं को ग़रीब असांखे ॾिसे थो त उहो बि हराम आहे। त हिकिड़ी जॻह ते मूं इहा शइ पढ़ी हुयमि त सभ खां वधीक जेको आहे सो गंदे में गंदो आवाज़ु कहिड़ो आहे, त इहो लिखियलु हो त उहो आवाज़ु जंहिंमें तव्हांजे खाइण सां थामनि खणकण जो आवाज़ु आहे की ग़रीब जे कन ते पवे, मौसीक़ी उहा ख़राबु आहे। सो हाणे सम्झनि त सभई था, मुंहिंजो बसि इहा रिक्वेस्ट आहे सभिनि खे त काइंडली तव्हां सभिनि जी तव्हांखे पारत आहे। ठीकु आहे। अच्छा दुर्दाना ईमान, तव्हां छा था सम्झो त जेका टिकटॉक जी दुनिया आहे, ठीकु आहे, जीअं मुर्फ़त साहब ॻाल्हि कयो त हाणे इहो बिज़नेस में कन्वर्ट थिए पियो, जी जी कीअं पियो थिए, छोकिरियूं के कमाइनि पियूं या छा? जी जी, या ब्रांड्स जे हवाले सां? जी बिल्कुलु, जेके न ब्रांड्स वग़ैरह हूंदा आहिनि के कपिड़नि जा या मतिलबु
छोकिरनि जे लाइ छोकिरनि जा, छोकिरियुनि जे लाइ छोकिरनि जा, उहे उन्हनि खां कॉन्टेक्ट करनि था त तव्हां असांजा कपिड़ा वेयर कयो ऐं तव्हांखे असां एतिरी पे कंदासीं ऐं पोइ तव्हां वीडियोस ठाहियो ऐं इन मतिलबु हवाले सां ॿियूं बि इलाही सारी शयूं आहिनि या केरु असांखे चवंदा तव्हां असांजे गाने ते परफॉर्म कयो त पोइ इन हिसाब सां असांखे इनकम थिए थी। सही। तव्हांखे अदाकारी जी ऑफर थी आहे? जी मूंखे अदाकारी जी शौक़ु आहे? शौक़ु आहे पर अञा अदाकारी जी ऑफर कोन थी आहे, पर मतिलबु हिकिड़े लाइव शोज़ वग़ैरह जी ऑफर थी आहे, होस्टिंग जी ऑफर थी आहे, उनखां अलावा हिकिड़ी गाने जी ऑफर थी आहे। इंशाल्लाह तव्हां अॻियां मूंखे ॾिसंदव जल्दी। माना टिकटॉक जे करे माण्हुनि में शोहरत मिले थी, अपॉर्चुनिटीज़ बि इज्जत बि मिले थी, पैसो मिले थो, लास्ट में यूट्यूब ते जेका आहिनि जो व्यूअरशिप वधंदी त उनमें तो थींदो न वधीक। सही। तव्हांजो पसंदीदा टिकटॉकर कहिड़ा? मुंहिंजे पसंदीदा टिकटॉकर इलाही सारा आहिनि, पंजाब में बि इलाही सारा सुठा सुठा टिकटॉकर। पाकिस्तान जो मशहूर टिकटॉकर कहिड़ा जंहिंखे घणे में घणा व्यू माना फॉलोअर्स? जन्नत मिर्ज़ा। जन्नत मिर्ज़ा वो किथां जी आहे? उहा पंजाब जी आहे। अच्छा, घणा फॉलोअर्स अथसि? उनजा 7.5 मिलियन फॉलोअर्स, माना 75 लख जी फॉलोअर्स आहिनि। जी वो त साईं बताओ इलेक्शन में भेण हां सही तव्हां चवां पियो त ही वॾो मीडियम आहे। इंशाल्लाह अॼु ॿुधायो न त हाणे इहो असां वटि टैलेंट ॾिठल कोन्हे। हा, यानी इलाही माण्हुनि खे अपॉर्चुनिटी कान पियो मिले न। हाणे लाज़मी न आहे की अॼु तव्हांजे शो में 5 माण्हू वेठा आहियूं, 10 माण्हू वेठा आहियूं, ही 75 लख जेके ॿुधनि पिया, इन्हनि में अलाए केॾा वॾा सुठा अदाकार, सुठा उस्ताद, सुठा फनकार मौजूद आहिनि। ऐं सम्झां थो इहा तमामु सुठी अपॉर्चुनिटी आहे ऐं इन्हनि खे इहो यूज़ करे पंहिंजी पॉज़िटिव टैलेंट जेको उहो अॻियां ईंदो आहे। पोइ हिन में अॼु असां जंहिंमें वञूं पिया, इहो आउं उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त हाणे असां अॻिते वञी नौकिरी कोन ॾेई सघंदासीं। जेका असां वटि सिंधी सोसाइटी में आहे न, असां साईं प्रेशर इहो हूंदो आहे साईं जॉब ॾियो। हाणे हे पंहिंजा जॉब पाण क्रिएट कंदा त बजाए मुंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे की जॉब वठण जे ॾियण वारा थियो। अॼु जॾहिं पाण एॾी मशहूरु थी वेंदी, हिन जी पंहिंजी हिकिड़ी कंपनी हुजे, आस पास जे माण्हुनि खे पाण एम्प्लॉयमेंट ॾींदी ऐं दुनिया वञे पई हिन ते सेल्फ एम्प्लॉयमेंट जेको थ्रू मीडिया जेको। हाणे कोविड जो वॾो फ़ाइदो इहो आहे की तव्हां घरनि में वेही जेको पाण कमाए सघो था। कंपनियूं तव्हांखे ऑफर कनि पियूं, जेको ऑफिस एट द होम थी वियो, लैपटॉप हुजे, हिकिड़ो सुठो स्मार्ट फोन हुजे, तव्हां पाण खे कनेक्ट करियो, थोरो डिस्कवर करियो। दुनिया में इहो ई आर्ट जेको अॼु जो बजाए हिनखे वेट करण जे तव्हां जेको कंहिं मूंखे का ऑफर थिए, ऐं अॼु खे चवंदुसि तव्हां बिज़नेस ऑर्गेनाइज़ेशन सां पाण खे कनेक्ट करियो, तव्हां हुननि जा सेल्स जेको रिप्रेज़ेंटेटिव बणिजी वञो, तव्हां मैनेजर बणिजी वञो, तव्हां ॿिया जेके हिन में शोभा तलाश करियो जेको ॾाढा इनोवेटिव आहिनि। ऐं उहो टैलेंट जेको हिन एज में मौजूदु आहे, तजुर्बो सेखारींदो। ऐं सम्झां थो हिननि जो मुस्तक़बिल ॾाढो रोशन आहे ऐं हिनखे पॉज़िटिव थियणु खपे इन मामले में ॾाढो। अच्छा, इन में ॿ ॻाल्हियूं मां कंदुमि साईं। हिकु त जेको तव्हां चयो दुर्दाना खे त जेकॾहिं 75 लख व्यूज़ आहिनि, इलेक्शन में जन्नत मिर्ज़ा जा त पोइ जन्नत मिर्ज़ा जा हूंदा, दोज़ख मिर्ज़ा जा हूंदा, घणनि जा हूंदा, पर जंहिंजा बि हूंदा त उहे कम अज़ कम तव्हां ॾिसो 75 लख हुनजा व्यूज़ आहिनि, हुनखे इलेक्शन में फॉलोअर्स आहिनि, त हुनखे पंहिंजो आहे न इलेक्शन में उथणु खपंदो आहे। इलेक्शन में उथंदी 100 वोट बि न मिलंदसि, उहा का ॿी टिकटॉक आहे जंहिंसां इलेक्शन खटबी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका न टिकटॉक वाक़ई साईं त माण्हू इंगेज रहण जे लाइ बहितर तरीक़ो आहे, पर जेका न मतिलबु जॉब्स त पंहिंजे टाइम सां ईंदी थियूं रहनि पियूं जेके, पर जेकॾहिं न आहे साईं जे बिल्कुलु, त इहो त हिकिड़ो बेस्ट वे आउट आहे न। दुनिया में ईअं थो हले पियो न, तव्हां पाण पंहिंजो रोज़गार जा मौक़ा पैदा। सही। हिकिड़ो सवाल तव्हां ज़रूरु कंदुसि, टिकटॉक जी दुनिया में तव्हां आया हो त कहिड़े कहिड़े क़िस्म जा तव्हांखे प्रॉब्लम्स थिया आहिनि? सिंधी छोकिरी करे तव्हां 12 लख फॉलोअर्स आहिनि, इहो सवाल तव्हांखे पोइ ब्रेक ते मां शुरू कंदमि छो करे फैमिली खां अक्सर छोकिरियुनि खे प्रॉब्लम थींदी आहे, त पर अहिड़ो मूंखे फैमिली जी तरफ़ां को बि प्रॉब्लम कोन थी, छो करे मुंहिंजी फैमिली खे ख़बर आहे मां छा आहियां, मां कीअं आहियां। मुंहिंजी फैमिली मूं ते यकीन कंदी आहे, मुंहिंजी वॾी सिस्टर आहे पारस, इहा मूंखे हद खां वधीक सपोर्ट कंदी आहे हर शइ में, मूंखे चवंदी आहे हीअं कर हूअं कर, ऐं जेका शइ मूंखे चवंदा आहिनि हीअं न, त उहा उहा ई थींदी आहे जीअं मुंहिंजी फैमिली मूंखे चवंदी आहे। छो जे असां जे अगरि ॿाहिरि स्क्रीन ते नज़र अचूं पिया, त उहा असां पंहिंजी फैमिली खे प्रेज़ेंट पिया कयूं, त उनखे असां पाण सां गॾु रखंदा आहियूं, हमेशह यादि रखंदा आहियूं त असांजी फैमिली जी इज़त असां सां गॾु आहे। ऐं बसि अच्छा, सोसाइटी जी तरफ़ां कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि? सोसाइटी जी तरफ़ां कुझु छोकिरनि मूंखे टिकटॉकर कंप्लेन कई त सर असांजा वीडियोस खणी एडिट कनि था, क्रॉप कनि था, पोइ हुनखे इश्यूज़ क्रिएट थियनि था, पोइ सर जेको ग़लति हूंदो हुन सां ग़लति थींदो।
जेको सही हूंदो उनखे पोइ परवाह न करणु खपे कंहिंजी, जेको अगरि तव्हां पाण सही आहियो त असां छो ॿिए जी परवाह इन जो मतिलबु आहे त दुर्दाना जो ॾाढो सुठो एक्सपीरियंस आहे इन हवाले सां। लेकिन सोशल मीडिया ते त हर क़िस्म जा माण्हू मिलंदा आहिनि न, कुझु नेगेटिव बि असांखे। उनजी अगरि तव्हां सही आहियो त तव्हांखे उनजी परवाह करण ई छॾे ॾियणु खपे। अच्छा, मतिलबु तव्हां उन्हनि खे सिंपली इग्नोर करे छॾींदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। हुन में आऊं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां दुर्दाना खे सुठी ॻाल्हि की इहो साईं जेको गैप आहे न इहो यूथ ऐं पेरेंट्स जो आहे। अगरि तव्हांखे माइटनि जी सपोर्ट आहे ऐं कम्युनिकेशन कोन्हे, तव्हां इन जे वालिद खे ख़बर आहे, वालिदा खे ख़बर आहे की दुर्दाना छा पियो करे, इहो गैप अगरि ख़तमु थी वञे त दुनिया भले हिकिड़े पासे थी वञे, माइट तव्हां सां गॾु, तव्हांजी वॾे में वॾी सपोर्ट फैमिली सपोर्ट आहे, तव्हांजा पेरेंट्स आहिनि। हाणे सोसाइटी हूअं त तमामु वॾी आहे, हिते तव्हांखे सुठा कुधा सभु माण्हू मिलंदा, अटैक मिलंदा, तव्हां तमामु सुठी, मूंखे कंप्लेन मिली लास्ट वीक, आउं तव्हांखे ॿुधायां, नियाणी हिकिड़ी आहे तमामु सुठी पोज़ीशन होल्डर आहे, मूंखे सर करे बाबा करे कंप्लेन कयईं साईं XYZ मुंहिंजा फोटो खणी हिते पियो हले। तव्हां यकीन करे असां 2 ॾींहं में हल कयो, उन्हनि कंसर्न मान खे ॿुधाईसीं, ऑन द रिकॉर्ड शइ आहे। 2 ॾींहं खां पोइ हुन माफ़ी वरिती ऐं तौबा कई, आईंदा हुनजो नालो कोन वठंदो। कम्युनिकेशन हुजे, ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का ॻाल्हि थिए त तव्हां लिकायो न हुनखे। इंस्टीट्यूशन मौजूद आहिनि, असां वटि FIA में सुठा ऑफिसर वेठा आहिनि, पुलिस में तव्हां ॾिसो था सुठा ऑफिसर वेठा आहिनि। अहिड़ी का ॻाल्हि नियाणी सां थिए त तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए पंहिंजो उहो असां सां कम्युनिकेशन कनि, जंहिं ते तव्हांखे एतबार हुजे, जंहिं ते तव्हांजे ट्रस्ट आहे। उन सभिनी खां सुठो एतबार जेको उहो तव्हांजा पंहिंजा माइट। यकीन करियो नियाणियुनि खे इहो सभु की तव्हांजा माइट जेके आहिनि उहो उन्हनि तां का ॻाल्हि लिकल न हुजे। ऐं जिते प्रॉब्लम किथे थींदो आहे, जेको दुर्दाना चयो, जिते तव्हांजी वीक पॉइंट हूंदी आहे, तव्हां लिकाईंदा आहियो, पोइ तव्हांखे ख़ौफ़ हूंदो त मथां बाबा खे ख़बर पइजी वञे, अदा खे ख़बर पइजी वञे, उन में टेंशन थींदी आहे। जिते ओपननेस हूंदी आहे, फैमिली खे सॼी ख़बर दुर्दाना जी कहिड़ियूं कहिड़ियूं टिकटॉक जेके आहिनि उहे आहिनि, उहो कहिड़ो ड्रेस पाईंदी आहे, कहिड़ा डायलॉग ॻाल्हाईंदी आहे, उनखे का फ़िक्र ई कोन्हे। मुंहिंजे बाबा खे वञी ॿुधायो डपु कंहिंजो हूंदो आहे, तव्हां यकीन करे डपु इहो हूंदो आहे बाबा खे ख़बर न पए, अदा खे ख़बर न पए, मुंहिंजे हस्बैंड खे ख़बर न पए, जेके पंहिंजा आहिनि उन्हनि खां वधीक डपु आहे। उन में अगरि एतबार अचे वञे, कम्युनिकेशन अचे वञे, हिक ॿिए ते ट्रस्ट अचे वञे, असीं इंसान आहियूं, ग़लती थी सघे थी, ख़ुदा न ख़ास्ता का ग़लती बि थिए त पंहिंजनि खे ॿुधाए छॾियो। तव्हां यकीन करे इहो कल्चर ईअं डेवलप थींदो, आहिस्ते आहिस्ते फ्रस्ट्रेशन, टेंशन, तव्हां ॾिसो त इहे शयूं किथे खणी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन असां गॾु